अगभराई कंदड़ धुर ते 50 लख ॾंड ऐं 2 संग चटियूं हूंदियूं। इहो सिर्फ़ मामूली झेड़े ते लागू हूंदो। ऐं शर्त नंबर 2, जेकॾहिं झेड़े में के माण्हू ज़ख़्मी थी था पवनि ऐं तमामु सीरियस हालत में आहिनि त उन जो ॾंड 1 करोड़ रुपया ऐं 2 संग चटीअ में हूंदा। ऐं शर्त नंबर 8, जेकॾहिं इन झेड़े में को माण्हू मरी थो पए त उन मुअल जी खून बाह हूंदी 2 करोड़ रुपया ऐं 2 संग चटियूं। हाणे जेकॾहिं इन्हनि शर्तनि ते तव्हां मुतफ़िक़ आहियो त पोइ इन दस्तावेज़ ते सही कयो सावल ख़ान। मुंहिंजी सही थियल आहे। अहिड़ो दस्तावेज़ मां पाण वटि रखंदुसि ऐं उन जी कापी तव्हां वटि बि हूंदी। हिते अमन कराइण लाइ अकबर ख़ान इहे सख़्त चटियूं, सख़्त ॾंड रखणा पवंदा, तॾहिं ई अमल थींदो। पर अकबर ख़ान जेकॾहिं इन शर्तुनि शराइतुनि ते अॻिली धुर अमल नथी करे त पोइ इन शर्तुनि खे पूरो करण जे लाइ अॻिली धुर खे कीअं मजबूर कयो वञे? अकबर ख़ान इहा बि का वज़ाहत नाहे लिखियल हिन में। इन जे लाइ दस्तावेज़ ते सही करण खां पोइ धुरियुनि जे विच में भलो साईं रखी उन ते वाइदो करणो पवंदो। छा इहो तोखे मंज़ूर आहे? सुठी ॻाल्हि आहे अकबर ख़ान। फ़िलहाल त दस्तावेज़ मां पाण वटि थो रखां। सुभाणे सॼे राज भागे घुराए उन्हनि खे सभु कुझु ॿुधाए शर्तूं शरतूं जे साम्हूं रखी पोइ ई कुझु मां तव्हांखे जवाबु ॾेई सघां थो त करिणो छा आहे। पर जेकॾहिं सभु इन ॻाल्हि ते मुतमिन थी था वञनि त पोइ इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। छो त इन सभिनी शर्तुनि खे मञणु मूं अकेले जे वस जी ॻाल्हि त आहे कोन। इन लाइ पूरे ॻोठ जो मूंसां मुतफ़िक़ हुजणु ऐं मूंसां गॾु हुजणु लाज़मी आहे। तकड़ मूंखे बि कान्हे का सावल ख़ान। ॾींहुं लॻे 5 लॻनि, मुतफ़िक़ थी करे मूंखे ॿुधाइजो। चङी ॻाल्हि आहे अकबर ख़ान। त पोइ ठीकु आहे, बाक़ी मसइले खे अची तव्हांजी ओताक ते वेही हल कंदासीं। मूंखे तव्हांजे अचण जो इंतज़ारु आहे। अचो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।